ओम शांति। ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ आहे 3/5/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार हिन दुखधाम खे जीते जी तलाक ॾियो। छो जी तव्हां सुखधाम में तव्हांखे वञिणो आहे। त हाणे कंहिंखे तलाक ॾियणो आहे, दुखधाम खे तलाक ॾियणो आहे, छो जी असांखे सुखधाम में वञिणो आहे। प्रश्न आहे, बाप ॿारनि खे कहिड़ी हिकु नंढी सी महिनत ॾींदा आहिनि। उत्तर आहे, बाबा चईंदा आहिनि ॿार काम आहे, शत्रु आहे, हिन ते विजय प्राप्त करो। इहे ई तव्हांजी थोरी सी महिनत ॾींदो आहे बाबा। तव्हांखे संपूर्ण पावन ठहिणो आहे। पतित खां पावन अर्थात पारस ठहिणो आहे। पारस ठहिण वारा पथर न ठही सघंदा आहिनि। तव्हां ॿार हाणे गुलगुल ठहो त बाप तव्हांखे नैननि ते विहारे करे साथ पाण सां गॾु वठी हलंदा। जेका ॿार गुलगुल ठहींदा अर्थात बाप समान ठहींदा अर्थात संपूर्ण पावन ठहींदा, उहे ई आत्माउनि खे बाबा पंहिंजे नैननि ते विहारे करे परमधाम में वठी हलंदा। ओम शांति। रूहानी बाप रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। इहे त ॿार ज़रूरु सम्झंदा आहिनि, असां ई ब्रह्मण आहियूं जो देवता ठहींदासीं। इहो पको निश्चय आहे न। टीचर जेके पढ़ाईंदो आहे ज़रूरु आप समान ठाहे ॾींदा आहिनि। इहे त निश्चय जी ॻाल्हि आहे। कल्प कल्प बाप अची करे सम्झाईंदा आहिनि। असां नर्कवासियुनि खे स्वर्गवासी ठाहींदा आहिनि। कल्प कल्प बाप अची करे सम्झाईंदा आहिनि। असां नर्कवासियुनि खे स्वर्गवासी ठाहींदा आहिनि। सॼी दुनिया खे ठाहिण वारो कोई त हूंदो न। बाप स्वर्गवासी ठाहींदा आहिनि, रावण नर्कवासी ठाहींदो आहे। हिन समय रावण राज्य सतयुग में आहे ई परमात्मा राम जो राज्य। राम राज्य जी स्थापना करण वारो आहे त ज़रूरु रावण राज्य जी स्थापना करण वारो बि आहे। त राम राज्य ऐं रावण राज्य। राम भॻवान खे चईंदा आहिनि, भॻवानु नई दुनिया स्थापना कंदा आहिनि। ज्ञान त ॾाढो सहज आहे, कोई वॾी ॻाल्हि न आहे। इहे ज्ञान त ॾाढो सहज आहे, कोई वॾी ॻाल्हि न आहे। परंतु पत्थर बुद्धि अहिड़ा आहिनि जो पारस बुद्धि थियण ई असंभव सम्झंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि ज्ञान त ॾाढो सहज आहे, कोई वॾी ॻाल्हि न आहे, लेकिन पारस बुद्धि ठहिण में पत्थर बुद्धि अहिड़ा आहिनि जो पारस बुद्धि थियण ई असंभव सम्झंदा आहिनि। नर्कवासी से स्वर्गवासी ठहिण में वॾी महिनत लॻंदी आहे। छो जो हिते माया जो प्रभाव ॾाढो आहे। केतिरी वॾा मकान 50 मंज़िल 100 मंज़िल जा ठाहींदा आहिनि त हिन जो प्रभाव पवंदो आहे न। स्वर्ग में कोई एतिरी मंज़िल न हूंदी आहिनि। अॼुकल्ह मतिलबु दुनिया में जो बि चीज़ियूं आहिनि, बाबा असांखे जो ज्ञान ॿुधाईंदो आहे एॾो गुप्त आहे, हिनखे सम्झण लाइ देही अभिमानी स्थिति में सिद्ध थियणो खपे। लेकिन दुनिया में ईंदी ईंदी माण्हू हिन दुनिया जी रंग रौनक जे प्रभाव में अची वेंदो आहे त मुश्किल सम्झंदो आहे। स्वर्ग में कोई एतिरी मंज़िल न हूंदी। अॼुकल्ह हिते ई ठाहींदा रहंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो सतयुग में अहिड़ा मकान हूंदा न जीअं हिते ठाहींदा आहिनि। बाप ख़ुदि सम्झाईंदा आहिनि, एतिरो नंढो झाड़ सॼे विश्व ते एतिरो नंढो झाड़ सॼे विश्व ते हूंदो आहे त हुते मंज़िल आदि ठाहिण जी दरकार ई न आहे। मतिलबु थोरा माण्हू हूंदा, ढेर जा ढेर ज़मीन पई रहंदी आहे। हिते त ज़मीन आहे न, इन करे ज़मीन जो दाम केतिरो वधी वियो आहे न। हुते त ज़मीन जो भाव लॻाईंदा ई न आहे, न म्युनिसिपल टैक्स आदि लॻाईंदी आहे। जंहिंखे जेतिरी ज़मीन खपे वठी सघंदो आहे। हिते आत्मा जो बाबा खे यादि करे बाबा खां वरसो वठंदी आहे न, हुते आत्मा ओतिरी ई ऑटोमेटिकली ज़मीन ऐं सोनो खणंदी। हुनजी हुनखां ज़्यादा इच्छा ई न थींदी। जंहिंखे जेतिरी ज़मीन खपे उहो खणी सघंदो आहे। हुते तव्हांखे सभु सुख मिली वेंदा आहिनि। सिर्फ़ु हिकु बाप जी नॉलेज सिर्फ़ु हाणे हिकु बाप जी नॉलेज सां असांखे सतयुग में सभु सुख मिली वेंदा। मनुष्य 100 मंज़िल आदि ठाहींदा आहिनि, उन में बि पीस आदि पैसा आदि त लॻाईंदा आहिनि न। हुते पैसा आदि लॻंदा ई न आहिनि, अथाह धन रहंदो आहे। पैसनि जी हुते दरकार ई न रहंदी। ढेर पैसा हूंदा त छा कंदा, सोने हीरे मोतियुनि जा महल आदि ठाहींदा।
हाणे त ॿारनि खे केतिरी सम्झ मिली। सम्झ ऐं बेसम्झ जी ही ॻाल्हि आहे। सतो बुद्धि तमो बुद्धि, सतो प्रधान स्वर्ग जा मालिक, तमो प्रधान बुद्धि नर्क जा मालिक आहिनि। इहे त स्वर्ग न आहे न, इहे त आहे रौरव नर्क। ॾाढी दुख आहे न, ॾाढी दुखी आहिनि। हिन करे पुकारंदा आहिनि भॻवान खे, पोइ भुलिजी वेंदा आहिनि, केतिरो मथो मारंदा आहिनि, कॉन्फ्रेंस आदि कंदा रहंदा आहिनि, पोइ एकता थी वञे। बाबा चवंदा आहिनि इहे रौरव नर्क आहे, ॾाढा दुखी आहिनि। तॾहिं पुकारंदा आहिनि भॻवान खे, पोइ भुलिजी वेंदा आहिनि, केतिरो मथो मारंदा आहिनि, कॉन्फ्रेंस आदि कंदा रहंदा की एकता थी वञे। त पहिरियों बाबा राम राज्य रावण राज्य, पोइ बाबा स्वर्ग में घर कीअं हूंदा उहो ॿुधाइनि था। हाणे बाबा ॿुधाइनि था की माण्हुनि खे दुख ॾाढो आहे, इन करे कॉन्फ्रेंस कंदा आहिनि की एकता थी वञे। परंतु तव्हां ॿार सम्झंदा इहे आपस में मिली न सघंदा आहिनि। इहे सॼो झाड़ जड़जड़ीभूत थी वेंदो, पोइ वरी नयो ठहींदो। तव्हां ॼाणंदा आहियो कलयुग खां सतयुग कीअं ठहींदो आहे। इहे नॉलेज तव्हांखे बाप हाणे सम्झाईंदा आहिनि। सतयुग स्वर्गवासी, सतयुगवासी सो पोइ कलयुगवासी ठहींदा आहिनि, पोइ उहा संगमवासी ठही पोइ सतयुगवासी ठहींदा आहिनि। ईअं थींदो रहंदो आहे। पहिरियों असां सतयुगवासी हुयासीं, पोइ संगम युगवासी, पोइ कलयुगवासी ठहियासीं, पोइ हाणे संगम युगवासी ठहिया आहियूं, पोइ वरी सतयुगवासी ठहींदासीं। चवंदा आहिनि एतिरा सभु सतयुग में वेंदा न, जो सच्ची सत्यनारायण जी कथा ॿुधंदा उहे ई स्वर्ग में ईंदा, बाक़ी सभु शांति धाम में हली वेंदा आहिनि। बाक़ी सभी आत्मायूं शांति धाम में हली वेंदियूं। दुख धाम त हूंदो ई न। त हिन दुख धाम खे जीते जी तलाक ॾियणु। त अॼु बाबा असांखे छा था चवनि, हिन दुख धाम खे जीते थी तलाक ॾियो। बाप युक्ति त ॿुधाईंदा आहिनि कीअं तव्हां तलाक ॾेई सघंदा आहियो। इहा सॼी सृष्टि ते देवी देवताउनि जो राज्य हुयो। हाणे पोइ बाप ईंदा आहिनि स्थापना करणु। असां हुन बाप सां विश्व जो राज्य वठूं था। बाबा चवंदा आहिनि हिन सॼी सृष्टि ते देवी देवताउनि जो राज्य हूंदो, हाणे वरी हुयो, हाणे वरी मां स्थापना करां थो। असां हुन बाप सां विश्व जो राज्य वठूं था न। ड्रामा प्लान अनुसार चेंज ज़रूरु थियणी आहे। ड्रामा प्लान अनुसार चेंज ज़रूरु थियणी आहे। हीअ पुराणी दुनिया, हिनखे सतयुग कीअं चईंदासीं। परंतु मनुष्य बिल्कुलु सम्झंदा न आहिनि की सतयुग छा हूंदो आहे। बाबा सम्झायो आहे हिन नॉलेज जे लाइ लाइक़ु उहा आहे जे ॾाढी भक्ति कई आहे। हाणे बाबा चवनि था इहे नॉलेज केरु वठी सघंदो आहे जंहिं जाते भक्ति कई आहे। उन्हनि खे सम्झाइणो खपे। बाक़ी जो हिन कुल जा हूंदा ई न, उहे सम्झंदा ई न, त पोइ ईअं ई टाइम वेस्ट छो करिणो आहे। असांजे घराने जा ई न आहिनि, जो कुझु बि मञंदा ई न। चई ॾींदा आहिनि आत्मा छा आहे, परमात्मा छा आहे, इहा मां सम्झणो ई न चाहींदो आहे। असांजे कुल जी जेकी आत्मायूं न हूंदियूं उहे चवंदियूं असांखे सम्झणो ई न आहे आत्मा छा आहे, परमात्मा छा आहे। त ईअं अहिड़नि सां गॾु महिनत छो करणी आहे। बाबा सम्झायो आहे, मथे में लिखी छॾो, लिखियलु आहे भॻवान वच मां ईंदो आहे कल्प कल्प पुरुषोत्तम संगम युग ते, ऐं साधारण मनुष्य तन में ई ईंदो आहे। त पंहिंजे जन्मनि खे जो न ॼाणंदो आहे मां बतलायां थो, जो पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदो आहे मां बतलायां थो। मूंखे 5000 पूरा 5000 वर्ष पाठ कंहिंजो हूंदो आहे। हाणे बाबा चवनि था की बाबा उन्हनि खे ॿुधाईंदा आहिनि, पोइ असांखे बि पतो लॻंदो आहे। बाबा चवंदा आहिनि पूरे 5000 वर्ष जो पाठ कंहिंजो हूंदो आहे मां ॿुधायां थो। जो पहिरियों नंबर में आया उन्हनि जो ई पाठ हूंदो। श्री कृष्ण जी महिमा बि ॻाईंदा आहिनि, फर्स्ट प्रिंस ऑफ सत्युग। जो पूरा 5000 वर्ष पाठ वॼाईंदो आहे उहो ई पहिरें नंबर में अची करे पाठ वॼाईंदो। श्री कृष्ण जी महिमा ॻाईंदा आहिनि न, फर्स्ट प्रिंस ऑफ सत्युग। उहो ई पोइ 84 जन्म पोइ छा ठहींदो आहे, फर्स्ट बेगर ठहींदो आहे। बाबा चईं असांखे फर्स्ट बेगर कीअं ठाहिणो आहे, सभु कुझु बाप खे ॾेई करे सिर्फ़ु बाबा ई मुंहिंजो आहे।
पोइ बेगर टू प्रिंस ठाहींदो। सभु कुझु छॾे करे सिर्फ़ु हिकु बाबा ई मुंहिंजो आहे। पोइ बेगर सां गॾु प्रिंस बि ठहींदो आहे। पोइ प्रिंस टू बेगर ठहींदो। तव्हां सम्झंदा आहियो प्रिंस टू बेगर कीअं ठाहींदा आहिनि। पोइ बाप अची करे कौड़ी सां हीरे जहिड़ो ठाहींदा आहिनि। पोइ बाप अची करे कौड़ी खां हीरे जहिड़ो ठाहींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि की जो हीरे जहिड़ा आहिनि उहे ई पोइ कौड़ी जहिड़ा ठहींदा। पुनर्जन्म त वठंदा आहिनि, सभिनि खां जास्ती जन्म केरु वठंदो आहे इहे त तव्हां सम्झंदा आहियो। पहिरियों त श्री कृष्ण जो ई मञंदासीं। उन्हनि जी राजधानी आहे न, ॾाढे जन्म बि उन जा ई हूंदा आहिनि। इहे त ॾाढो सहज आहे, परंतु मनुष्य न ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾींदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि, वंडर खाईंदा आहिनि, बाप एक्यूरेट ॿुधाईंदा आहिनि। फर्स्ट सो लास्ट, फर्स्ट हीरे जहिड़ो, लास्ट कौड़ी जहिड़ो। फर्स्ट हीरे जहिड़ो, लास्ट कौड़ी जहिड़ो। पोइ हीरे जहिड़ो ठहिणो आहे, पावन ठहिणो आहे। हिन में तकलीफ़ छा आहे? पारलौकिक बाप ऑर्डिनेंस कढंदा आहिनि कामा शत्रु। जरा सोचो त सही, असांखे चए केरु थो? जॾहिं असां इहे स्मृति में लाहींदासीं न कि चइण वारो केरु आहे? कामा शत्रु न, इहा चइण वारो केरु आहे? उन ते ध्यानु ॾियो, पोइ आपे ई असां में हिमत ईंदी। तव्हां पतित कीअं ठहिया आहियो? विकार में वञण सां इन करे सॾु कंदा आहियो पतित पावन अचो। छो जे बाबा त एवर पारस बुद्धि आहे, उहो कॾहिं पत्थर बुद्धि न ठहींदा आहिनि। कनेक्शन ई उन्हनि जो पहिरें नंबर जन्म वठण वारे जो थियो आहे न। कनेक्शन ई शिव बाबा जो पहिरें नंबर जन्म वठण वारे जो थियो आहे। देवताऊं त ॾाढा हूंदा आहिनि, परंतु मनुष्य कुझु बि न सम्झंदा आहिनि। देवताऊं त ॾाढा हूंदा, परंतु मनुष्य कुझु बि न सम्झंदा आहिनि। क्रिश्चन माण्हू चई ॾींदा आहिनि क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों पैराडाइज़ हुयो। उहा बि पिछाड़ी खे आयो न, त उनजी ताक़त आहे। बाबा चईंदा आहिनि उहो बि पिछाड़ी, मुख्य जो 4 धर्म आहिनि उन्हनि में आख़िरी धर्म में उहो आयो, इन करे उन्हनि में ताक़त आहे। उन्हनि सां ई सभु कुझु सिखण वेंदा आहिनि, छो जी उन्हनि जी फ्रेश बुद्धि आहे न। इन करे विदेश वारनि सां सभु सिखण वेंदा आहिनि। वृद्धि बि उन्हनि जी आहे, सतो रजो तमो में ईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो सभु कुझु विलायत सां ई सिखंदा आहिनि। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो सत्युग में महल आदि ठहिण में कोई टाइम न लॻंदो। इहे बि असां ॼाणंदा आहियूं सत्युग में महल आदि ठहिण में कोई टाइम न लॻंदो। बाबा चवनि था हिक जी बुद्धि में आयो, पोइ वृद्धि थींदी वेंदी। हिकु ठाहे करे पोइ ढेर ठाहींदा वेंदा। बुद्धि में अची वेंदो आहे न। साइंस वारनि जी बुद्धि तव्हां खां ऊच थी वेंदी आहे। साइंस वारनि जी बुद्धि तव्हां वटि ऊच थी वेंदी आहे। मतिलबु हाणे जो कलयुगी साइंस वारनि जी बुद्धि आहे। पोइ ई बुद्धि, इहे एॾो इन्वेंशन कीअं थो थिए? साइंस वारनि जी बुद्धि बि कीअं थी वधे? हाणे समय ई अहिड़ो आहे त जेका बि साइंस वारा असां वटि ईंदा आहिनि उहे ई वञी करे सत्युग में पोइ हुते अहिड़ा मकान ठाहींदा, झट महल ठाहींदा। हिते मकान व मंदर ठाहिण में 12 मास लॻी वेंदा आहिनि। हुते त इंजीनियर आदि सभु होशियारु हूंदा। उहा आहे ई गोल्डन एज। पत्थर आदि त हूंदा ई न। हाणे तव्हां वेठा आहियो, ख़्यालु कंदा आहियो असां इहे पुराणे शरीर छॾंदासीं, पोइ पहिरियों घर वेंदासीं। असां इहे पुराणो शरीर छॾे करे पहिरियों पंहिंजे घर वेंदासीं, पोइ नंबरवार पुरुषार्थ अनुसार पंहिंजी समय ते सत्युगी दुनिया में अची करे पंहिंजो पाठ वधाईंदासीं। त बाबा चवनि था पत्थर आदि हुते हूंदा न। हाणे तव्हां वेठा आहियो, ख़्यालु कंदा आहियो असां इहे पुराणो शरीर छॾंदासीं, पोइ पहिरियों घर वेंदासीं। हुतां खां पोइ सत्युग में योग बल सां जन्म वठंदासीं।
बाबा चवनि था ॿारनि की ख़ुशी छो न थींदी आहे, चिंतन छो न हलंदो आहे। जो मोस्ट सर्विसेबल ॿार आहिनि उन्हनि जो चिंतन ज़रूरु हलंदो हूंदो। जो मोस्ट सर्विसेबल ॿार आहिनि उन्हनि जो इहे चिंतन हलंदो हूंदो। ख़ुशी छो न थींदी आहे, छो जी हिन ॻाल्हियुनि जो आत्मायूं चिंतन न कंदियूं आहिनि। त बाबा चईंदा आहिनि मोस्ट सर्विसेबल ॿार आहिनि न उन्हनि खे हिन ॻाल्हियुनि जो चिंतन बि थींदो हूंदो, जंहिंसां ख़ुदि ई ज्ञान जी ॿियूं ॻाल्हियुनि जो बि ऐं सत्युग जो बि। जीअं बैरिस्टर पास कंदा आहिनि त ॿुधी में हलंदो आहे न, असां ईअं कंदासीं ईअं कंदासीं। तव्हां बि सम्झायो असां इहे शरीर छॾे करे पहिरियों परमधाम में वेंदासीं, पोइ बाबा सां गॾु परमधाम में वञी करे पोइ सत्युगी नई दुनिया में ईंदासीं, पंहिंजो राज्य कंदासीं। त इहो असांजो चिंतन हलणो खपे। तव्हां बि सम्झायो असां इहे शरीर छॾे करे वञी ईअं ठहींदासीं। यादि सां ई तव्हांजी आयु वृद्धि खे पाईंदी। हाणे तव्हां बेहद जे बाप जा ॿार आहियो, हीअ ग्रेड ॾाढी ऊची आहे। हाणे असां बेहद जे बाप जा ॿार आहियूं, हीअ ग्रेड ॾाढी ऊची आहे। तव्हां ईश्वरीय परिवार जा आहियो, उन्हनि जो कोई ॿियो संबंध न आहे। तव्हां बेहद जे बाप जा आहियो, हीअ ग्रेड ॾाढी ऊची आहे। बाबा चईंदा आहिनि सत्य खां बि हाणे असांजो ऊचो जन्म आहे, छो जी हाणे असां डायरेक्ट परमपिता परमात्मा जी संतान आहियूं। सत्युग में त डिग्री कम थी वेंदी न, असां देवी देवताउनि जी संतान थी वेंदासीं, त उहा डिग्री कम आहे। हाणे त विश्व जे पिता सर्वशक्तिवान परमपिता परमात्मा जी संतान आहियूं। त बाबा चईंदा आहिनि की इहा असांजो ईश्वरीय परिवार जा आहियो असां, उन्हनि जो ॿियो कोई संबंध न आहे। भाउ भेणनि सां बि ऊच चढ़ाए ॾींदा आहिनि। भाउ सम्झो इहा ॾाढी प्रैक्टिस करणी आहे असांखे। असां सभी आत्मायूं भाउ आहियूं ऐं सभी बाबा खां हाणे वरसो था वठूं। हीअ प्रैक्टिस असांखे चढ़ाए ॾींदी। भाइयुनि जो निवास छा आहे, हिन तख़्त ते अकाल आत्मा वेठी आहे। सभी आत्मायूं हिन अकाल तख़्त ते विराजमान आहिनि। त बाबा चवनि था असां सभिनि आत्माउनि भाइयुनि जो निवास स्थान कहिड़ो आहे, इहे तख़्त ते अकाल आत्मा रहंदी आहे। इहे तख़्त सभी आत्माउनि जा सड़ी विया आहिनि। ये तख़्त जो आहिनि इहे सभी आत्माउनि जा सड़ी विया आहिनि। सभिनि खां जास्ती तव्हांजो तख़्त सड़ी वियो आहे। आत्मा हिन तख़्त ते विराजमान थींदी आहे। भ्रुकुटी जे विच में छा आहे, इहा ॿुधी सम्झण जी ॻाल्हि आहे। आत्मा बिल्कुलु सूक्ष्म स्टार मिसल आहे। बाप बि चईंदा आहिनि मां बि पिंदी, मां पोइ तव्हां खां वॾो थोरी आहे। अगरि बाबा असां खां वॾो हुजे हा त पोइ ब्रह्मा जे तन में कीअं एडजस्ट थी सघे हा। तव्हां ॼाणंदा असां शिव बाबा जी संतान आहियूं, केरु असां सभु आत्मा आहियूं। हाणे बाप सां वरसो वठिणो आहे, इन करे पंहिंजे खे भाउ आत्मा सम्झो। बाप तव्हांखे सम्मुख पढ़ाइनि था, अॻियां हली ॿियो ई कशिश थींदी वेंदी। इहे विघ्न बि ड्रामा अनुसार पईंदा रहंदा। हाणे बाप चईंदा आहिनि तव्हांखे पता न ठहिणो आहे, इहा ऑर्डिनेंस आहे। हाणे त ॿियो ई तमो प्रधान ठही विया आहिनि न। बाबा चवनि था हाणे त ॿियो ई तमो प्रधान थी विया आहिनि। विकार बिग़ैर रही न सघंदा आहिनि। जीअं गवर्नमेंट चईंदी आहे शराब न पीओ, त शराब बिग़ैर रही न सघंदा आहिनि। पोइ उन्हनि खे ई शराब पीआरे डायरेक्शन ॾींदा आहिनि कि फलानी जॻह बॉम्ब सहित किरी पओ। पोइ उन्हनि खे ई डायरेक्शन ॾींदा आहिनि कि फलानी जॻह बॉम्ब सहित किरी पओ। केतिरो नुक़सानु थींदो आहे, तव्हां केतिरो नुक़सानु थींदो आहे। तव्हां हिते वेठे वेठे विश्व जा मालिक ठहींदा आहियो। असां हिते वेठे वेठे पूरे विश्व जा मालिक ठहींदा आहियूं। उहो पोइ हुते वेठे वेठे बॉम्ब्स छॾंदा आहिनि सॼे विश्व जो विनाश जे लाइ। कीअं चटाभेटी आहे न, तव्हां हिते वेठे वेठे बाप खे यादि कंदा आहियो, विश्व जो मालिक ठाहींदा आहियो। ऐं हुते उहो बि
साइलेंस में रही करे साइंस वारा नई नई इन्वेंशन करे बॉम्ब्स ठाहिनि था हिकु ई जॻह तां बटन दबायो पूरी विश्व विनाश थी त बाबा चवनि था ॾिसो छा चटाभेटी आहे तव्हां हिते वेठे वेठे बाप खे यादि कंदा आहियो विश्व जा मालिक ठाहींदा आहियो कीअं बि करे बाप खे यादि ज़रूरु करिणो आहे इन में हठियो करणु व आसन आदि लॻाइण जी ॻाल्हि न आहे बाबा कोई बि तकलीफ़ न ॾींदा आहिनि कीअं बि वियो सिर्फ़ु तव्हां यादि करो कि असां मोस्ट बिलवेड ॿार आहियूं था ॾाढा प्यारा ॿार आहियूं बाबा चईंदा आहिनि कीअं बि वियो सिर्फ़ु तव्हां यादि करो कि असां मोस्ट बिलवेड ॿार आहियूं तव्हांखे बादशाही ईअं मिलंदी आहे जीअं माखन में बाल बाबा चईंदा असांखे बादशाही ईअं मिलंदी आहे जीअं माखन में बाल ॻाईंदा बि आहिनि सेकेंड में जीवन मुक्ति किथे बि वियो घुमो फिरो बाप खे यादि करो पवित्र ठहिण बग़ैर वेंदव कीअं न त सजायूं खाइणी पवंदियूं इन करे हाणे असांखे उठंदे वेंदे खाईंदे पीअंदे बाप खे यादि छो करिणो आहे ताकी पूरो पावन ठही सघो पावन आत्मा ही बाबा जे नैननि में पावन आत्मा खे ई बाबा नैननि ते विहारे करे मथे वठी हलंदा त बाबा चवनि था न त सजायूं खाइणी पवंदियूं जॾहिं धर्मराज वटि सजायूं खाईंदा आहिनि तॾहिं सभिनि जो हिसाबु किताबु चुक्तो थींदो न त हाणे बाप खे यादि करे सभी पंहिंजो हिसाबु किताबु चुक्तो करे ॾियो बाबा चईंदा आहिनि जेतिरो पवित्र ठहींदव ओतिरो उच्च पद पाईंदव इम्प्योर रहंदव त सुखो खोटला खाईंदा सुखा रोटला खाईंदा प्योर ठहींदव त उच्च पद पाईंदा इम्प्योर रहंदव त सुखा रोटला खाईंदा जेतिरो बाप खे यादि कंदव पाप कटिजंदा हिन में ख़र्च आदि जी कोई ॻाल्हि न आहे बाबा चवनि था हिन में ख़र्च आदि जी कोई ॻाल्हि कोन्हे पर घर में वियो बाप सां बि मंत्र वठो हीअ माया खे वश करण जो मंत्र आहे मनमना भव ॾिसो उहो हिकु जॻह वेही करे बॉम्ब्स फेंकनि था नई नई इन्वेंशन कढनि था पूरे विश्व खे विनाश करण लाइ हिकु जॻह ते वेही करे बटन दबाए तव्हां हिकु जॻह ते वेही करे बाबा खे यादि करे पूरे विश्व में लाइट माइट फैलायो त हीअ अभ्यास करो इन जे लाइ अलॻि अलॻि तरीक़े सां योग करो संकल्प कंदा रहो कर्म कंदा हलो यह आहे माया खे वश करण जो मंत्र मनमना भव इहो मंत्र मिलियो पोइ घर हली वञो मुख सां कुझु ॻाल्हाइणो न आहे अल्लाह ऐं ॿिए बादशाही खे यादि करो तव्हां सम्झायो बाप खे यादि करण सां सतो प्रधान ठही वेंदासीं असांजा पाप कटिजी वेंदा बाप खे यादि करण सां असां सतो प्रधान ठही वेंदासीं असांजा सभु पाप कटिजी वेंदा बाबा पंहिंजो अनुभव बि ॿुधाईंदा आहिनि भोजन ते वेंदो अच्छा असां बाबा खे यादि करे खाईंदासीं पोइ झटि भुलिजी वेंदा आहिनि छो जी ॻाल्हि आहे जिन जे मथे मामला केतिरा ख़्यालु करणा पवंदा आहिनि फलानी जी आत्मा ॾाढी सर्विस कंदी आहे उन्हनि खे यादि कंदा आहिनि बाबा वटि त केॾी सारी ॻाल्हियूं आहिनि मतिलबु केॾा सारा ॿार आहिनि फलानी जी आत्मा ॾाढी सर्विस कंदी आहे उनखे यादि करिणो आहे सर्विसेबल ॿारनि खे ॾाढो प्यारु कंदा आहिनि बाबा तव्हांखे बि चईंदा आहिनि हिन शरीर में जो आत्मा विराजमान आहे हुनखे यादि करो सर्विसेबल ॿारनि खे बाबा ॾाढो प्यारु कंदा आहिनि तव्हांखे बि चईंदा आहिनि बाबा कि हिन ब्रह्मा जे शरीर में जो आत्मा विराजमान आहे उनखे यादि करो हिते तव्हां ईंदा आहियो शिव बाबा वटि असां हिते कंहिं वटि ईंदा आहियूं शिव बाबा वटि हिते तव्हां ईंदा आहियो शिव बाबा वटि बाप हुतां खां हेठि आया आहिनि किथां खां परमधाम खे
तव्हां सभिनि खे चईंदा बि आहियो की भॻवानु आयो आहे, परंतु सम्झंदा न आहिनि। युक्ति सां ॿुधाइणो खपे। हद ऐं बेहद जा बाप आहिनि। हाणे बेहद जो बाप असांखे राजा ई ॾियनि था। हाणे बेहद जो बाप असांखे राजा ई ॾियनि था। पुराणी दुनिया जो विनाश बि साम्हूं बीठो आहे। बाबा चवनि था पुराणी दुनिया जो विनाश बि साम्हूं बीठो आहे। न हिकु धर्म जी स्थापना अनेक धर्मनि जो विनाश थींदो आहे। हिकु धर्म जी स्थापना अनेक धर्मनि जो विनाश थींदो आहे। बाप चईंदा आहिनि मामेकम यादि करो त तव्हांजा सभु पाप भस्म थी वेंदा। बाबा की यादि जी शक्ति सां पंहिंजा सभु पाप भस्म करणा आहिनि। इहे योग अग्नि आहे न, जंहिंसां तव्हां तमो प्रधान खां सतो प्रधान ठही वेंदा। इहो तरीक़ो बाप ॿुधाईंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाप सभिनि खे गुल ठाहे करे नैननि ते विहारे करे साथ वठी हलंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि की तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाप सभिनि खे गुल ठाहे करे नैननि ते विहारे वठी हलंदा आहिनि। अर्थात बाबा ईअं कोई शरीर त वेंदो न, मतिलबु असांखे आत्मिक जीअं बाबा विया ऐं फटाफट असां बि बाबा सां गॾु पहुची वेंदासीं। कहिड़े नैननि, कहिड़ा नैन आहिनि ज्ञान जा, आत्माउनि खे वठी वेंदा आहिनि। सम्झंदा आहियो वञिणो त ज़रूरु आहे। हुन खां पहिरियों छो न बाप खां पूरो वर्ष वठी वठूं न। कमाई बि ॾाढी भारी आहे। बाप खे भुलिजण सां पोइ घाटो बि ॾाढो थी वेंदो। हिते कमाई बि केॾी आहे की असां बाप खे यादि करे पूरे विश्व जो राज्य भाग्य वठंदा आहियूं। कमाई बि एतिरी आहे, बाप खे भुलिजण सां पोइ घाटो बि ओतिरो पइजी वेंदो आहे। ऐं हाणे त अंत समय हले थो। पक्का वापारी ठहो। बाप खे यादि करण सां ई आत्मा पवित्र ठही वेंदी आहे। बाप खे यादि करण सां असांजी आत्मा पवित्र ठही वेंदी। पोइ हिकु शरीर छॾे ॿियो वठंदासीं। त बाप चईंदा आहिनि मिठा मिठा ॿार देही अभिमानी ठहो। इहा आदत पकी विझणी आहे। पंहिंजी खे आत्मा सम्झी मूंखे यादि, मुंहिंजी यादि सां पढ़ंदा रहो त बेड़ो पार थी वेंदो। पंहिंजी खे आत्मा सम्झी मूंखे यादि कर पढ़ंदा रहो त बेहद त बाबा चईंदा आहिनि बेड़ो पार थी वेंदो। शिवालय में हली वेंदो। चंद्रकांत वेदांत में बि कथा आहे न, बोट कीअं हलंदी आहे, विच में उतरंदा आहिनि, कोई चीज में दिलि लॻी वेंदी आहे, स्टीमर हली वेंदो आहे। इहे भक्ति मार्ग जो शास्त्र पोइ बि ठहींदा, तव्हां पढ़ंदव। लेकिन हिन जो यथार्थ अर्थ छा आहे की बाबा असांखे हाणे जे बोट में विहारियो अथई, जंहिंसां असां कलयुग खां सतयुग में वञूं था। अगरि असांजो बुद्धि इहो किथे न किथे लटकी वियो त असां उते रहिजी वेंदासीं, बोट अॻियां निकिरी वेंदी। पोइ जॾहिं बाबा चईंदा आहिनि त इहे भक्ति मार्ग जो शास्त्र पोइ बि ठहींदा, तव्हां पढ़ंदव। वरी बाबा ईंदा त सभु छुड़ाए ॾींदा। बाप चईंदा आहिनि, बाप ईंदा आहिनि सभिनि खे वठी वञण लाइ। बाबा चईंदा आहिनि मां ईंदो आहियां सभिनि खे वापसि वठी वञण लाइ। बाबा चईंदा आहिनि कि भारत जो उत्थान ऐं पतन कीअं थींदो आहे, केतिरो क्लियर आहे न। इहे सावरो ऐं गोरो ठहींदो आहे। ब्रह्मा सो विष्णु, विष्णु सो ब्रह्मा, हिकु त सिर्फ़ु न ठहींदो न। ये सॼी सम्झानी आहे। श्री कृष्ण जी बि सम्झानी गोरो ऐं सावरो आहे। स्वर्ग में वेंदा आहिनि त नर्क खे लत मारंदा आहिनि। इहे चित्र में क्लियर आहे न। राजे जा चित्र बि तव्हां ठाराया आहिनि। राजे जा चित्र बि असांजे लाइ बाबा ठाराया अथई, ताकी राजे ॾिसी करे बि नशो रहे कि हाणे असां इहे ठहिण वारा आहियूं। इहे ठहिण लाइ पुरुषारत था करूं। पोइ अॼु असां कलयुग जी दुनिया में बेगर वेठा आहियूं, पोइ असां सतयुग जी दुनिया में प्रिंस प्रिंसेस ठहींदासीं।
अच्छा मीठी मीठी सिक्किले दे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाप जे ऑर्डिनेंस खे पालन करण जे लाइ असां आत्मा भाव आहियूं। भ्रुकुटी जे विच में असांजो निवास, असां बेहद जे बाप जा ॿार आहियूं, असांजो ईश्वरीय परिवार आहे। इहे स्मृति बाबा चवंदा आहिनि कि इहा स्मृति हिन स्मृति में रहणो आहे। कहिड़ी स्मृति में रहणो आहे कि भ्रुकुटी जे विच में जो रहंदा आहिनि उहो असांजो निवास, भ्रुकुटी जे विच में असांजो निवास स्थान आहे। ईअं सोचो असां बेहद जे बाप जा ॿार आहियूं, असांजो इहे ईश्वरीय परिवार आहे। हिन स्मृति में रहणो आहे। देही अभिमानी ठहिण जी आदत विझणी आहे। ॿियो आहे धर्मराज जी सजाइनि सां छुटण लाइ पंहिंजा सभु हिसाब किताब चुक्तो करिणो आहे। धर्मराज जी सजाइनि सां छुटण लाइ पंहिंजा सभु हिसाब किताब चुक्तो करिणो आहे, न त अंत घड़ी सजायूं खाइणी पवंदियूं। माया खे वश करण जो मंत्र जो मिलियो आहे, हुनखे यादि रखंदे सतो प्रधान ठहिणो आहे। माया खे वश करण जो मंत्र मिलियो हुनखे सदा यादि रखिणो आहे ऐं सदा सतो प्रधान ठहिणो आहे। वरदाना बिंदु रूप में स्थित रहे ॿियनि खे बि ड्रामा जी बिंदी जी स्मृति दिलाइण वारा विघ्न विनाशक ठहूं। बाबा चवंदा आहिनि जो ॿार कंहिं बि ॻाल्हि में क्वेश्चन मार्क न कंदा आहिनि, जाते बिंदी रूप में स्थित रही सघनि कार्य में, उते जो ॿार कंहिं बि ॻाल्हि में क्वेश्चन मार्क न कंदा आहिनि, सदा बिंदी रूप में स्थित रही हर कार्य में ॿियनि खे बि ड्रामा जी बिंदी स्मृति दिलाईंदा आहिनि, उन्हनि खे ई विघ्न विनाशक चइबो आहे। उहो ॿियनि खे बि समर्थ ठाहे करे सफलता जी मंज़िल जे समीप वठी ईंदा आहिनि। उहा हद जी सफलता जी प्राप्ति खे ॾिसी ख़ुशि न थींदा आहिनि, लेकिन बेहद में सफलता छा प्राप्त थी ये भी ध्यानु रखंदा आहिनि। बाबा चवनि था इहे पंहिंजी सफलता जी स्वस्थिति सां असफलता खे परिवर्तन करे ॾींदा आहिनि। उहा सदा हिकु श्रेष्ठ स्थिति में रहंदा आहिनि ऐं पंहिंजी सफलता जी स्वस्थिति सां असफलता खे परिवर्तन करे छॾींदा आहिनि। स्लोगन आहे दुआयूं ॾियो दुआयूं वठो त ॾाढो जल्दी माया जी ठही सघंदा। माया जी ठहिण लाइ दुआयूं ॾियो बि दुआयूं वठंदा बि वञो, वठो ऐं ॾियो त असां जल्दी जल्दी माया जी ठही वेंदासीं। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।